दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद वही नबल खाने होता है उहे कचहरियूं छो त अलाह भलो कंदो सभिनी जो त हर अंगारे ते मुंहिंजी कचहरी हूंदी आहे जुमे ॾींहुं मुंहिंजो आनेर वेंदो आहे त दोस्तो तव्हां सां गुज़ारिश आहे कंदुमि प्रोग्राम जो आनेर ॾिसो था त हुनखे लाइक़ु ज़रूरु कंदा कयो हथ हणण में या आङुर हणण में बटणनि खे छा थो थिए अगरि मश्करा ऐं ॿियो जेका टिपा टुपा उन्हनि खे त ॿुधाइनि पिया त लख लख लाजनि तुंहिंजो मिरमन अलाह का अचे ई कोन थो त दोस्त प्रोग्राम मुंहिंजे खे बि थोरो लाइक़ु कंदा कयो बाबा अलाह कुझु कंदो छो त असां झूना माण्हू आहियूं सदाईं नेगेट कैरेक्टर कयासीं त पहिरियों दफ़ो होस्ट थिया आहियूं त थोरो असांखे बि ॾिसंदा कयो पसंदि कयो उन खां पोइ हाणे प्रोग्राम बाक़ाइदा शुरू कंदुमि हेॾा मुंहिंजा महिमान वेठा आहिनि मोहम्मद गुलाम यासीन ख़ान आल बुर्रा इत्तेहाद जो सरबराह साईं मोहम्मद शरीफ़ रिटायर जज वरी हाणे वकालत शुरू कई अथसि पोइ अलाए केतिरा ॿधराई केॾा छॾाई या छा कई उहो ख़ुदा ॼाणे उहो पुछंदोमांसि हे वेठा आहिनि सुगड़ दीदार भट्टी साहिबु आहे अहमद अली चांडियो आहे जलनाज़ आहे इहे त मूंसां गॾु आहिनि ईअं न सम्झो त इहे हूंदे ई हूंदा जेसी ऐं जीअरो हथ ते हूंदा मूंसां हेॾा उस्ताद आहे मंज़ूर अली ख़ान मां चारा सिकूं त लाहींदो उस्ताद वॾे मंज़ूर वारियूं पर ॾिसां सिके थो ॻाए ख़बर पवंदी कामरा वेठो आहे ढोलक ते बाबा ज़बरदस्त थो वॼाए हल दोस्तो प्रोग्राम शुरू कंदुमि पर यार वरी हथ मथे अर्ज़ु थो कयां त लाइक़ु ज़रूरु कजो भुलिजो न माशा अलाह ख़ुशि कंदो आहे सदे गुलाम यासीन ख़ान अलाह ख़ुशि कंदी आल तहज़ीम बुर्रा जी तव्हां ख़िदमत कंदा आहियो त तव्हां केॾी ख़िदमत कया उन्हनि जी छा उन्हनि लाइ तव्हां छा कयो आहे छा सोचियो आहे छा कंदा रहंदा आहियो उन्हनि लाइ मां आल बुर्रा इत्तेहाद पाकिस्तान जे तरफ़ा खां मुंहिंजो सरबराह आहियां जी जी असांजी बिरादरी जेकी बि असांजा दोस्त वर्कर आहिनि जे साथी आहिनि ॿिया सभु असीं ॿिया खां आया आहियूं छा जो बुर्रा इत्तेहाद जा तव्हां सभु कुझु न ॿुधायो असां सॼी बिरादरी जी सभिनी जी ख़िदमत कयूं पिया बिरादरी खां अलावा ॿिया हर इंसान जी ख़िदमत कयूं पिया ऐं कंदा रहंदासीं स्कूलनि जो थियो हॉस्पिटलनि जो थियो को प्राइवेट नौकिरियुनि जो थियो जंग जड़ जिथे बि आहे को क़बाइली मसइलनि में मसाइलनि में माण्हू विड़ी था पवनि उन्हनि जी खे ठाहिण लाइ सरदार असांजो मसइलो आहे असांजो मसइलो आहे माण्हुनि खे ठाहिण ऐं माण्हुनि खे जेको आहे सो वधीक नुक़सान खां बचाइण माली जानी ज़हनी जहिड़नि में को मसइलो जो हल त कोन्हे को न साईं सॼी दोस्तनि जो इहो असांजी कोशिशि हूंदी आहे जेकी बि असांजा ग्रुप जा इत्तेहाद जा आहिनि असां सभु कोशिशि कंदा आहियूं त वधि खां वधि इंसान जी ख़िदमत कयूं कॾहिं भोतारनि खे सम्झायो अथव त साईं राज ने वेड़ायो छो तव्हांजो छो था कुझु हिमत ॿधी अथव कॾहिं न न असां भोतारनि में सरदारनि साहिबनि वटि वेंदा आहियूं अर्ज़ु कंदा आहियूं त साईं बिरादरी में मसइला मसाइल आहिनि ऐं इनशा असां सां जॾहिं सम्झंदा आहिनि ख़बर पइजी वेंदी आहे ॿिन्ही धुरनि जी त साथ ॾींदा आहिनि ऐं मसइले हल ठाहींदा आहिनि भला जंहिं असां ओताक हले थी ओताकूं त क़ाइमु दाइमन महिमान नवाज़ी हले थी सिंध में न वही पूरी थी न साईं महिमान नवाज़ी आहे सिंध इनशा सदा बहार रहंदी पर जेके पुराणा दौर आहे उहे मोहबतुनि में कुझु फ़र्क़ु पियो आहे त कोशिशि इहा ई जारी हूंदी त नौजवाननि खे चवंदो बाबा असांजा वॾा छा करे आहे असांखे बि उनजे नक्शे क़दम ते हलणु खपे वॾा जॾहिं हूंदा ओताकुनि ते तॾहिं त इहे सुगड़ हूंदा इहे फनकार हूंदा त ॻाइण वॼाइण बैत ॾोर गुज़ारतूं सॼी राति गुज़री वेंदी अॼोको दौरु जेको आहे त उहो तव्हां ॿुधायो था त न रुॻो इत्तेहादनि बसि ॿियो कुझु कोन्हे को न साईं उहे मच कचरियूं लॻंदियूं वॾो अदाब हूंदा उन दौर तो मोटी कोन ईंदो पर कोशिशि कंदासीं त उन दौर ते असां अमल कयूं पंहिंजे नौजवाननि खे चऊं त बाबा वॾनि जी इज़त कयो ख़िदमत कयो रिटायर जज माशा अलाए केतिरा ॿधराया ॿधा हूंदई जैलनि उमाड़िया हूंदई वरी जिन खे पैसा वैसा रिश्वत कान वरिती हूंदी साईं ॾिसां पोइ न वरिती हूंदई वरी हाणे वकालत कयो पिया वकालत करण में मज़ो या जज वारी कुर्सी मज़ो असुल ॻाल्हि इहा आहे त इंसाफ़ करणु ॾाढो ॾुखियो आहे जी कोशिशि कईसीं त इंसान ज़ात जी ख़िदमत कयूं जी सही फ़ैसिला कजनि इंसाफ़ कजे ऐं उहो कयोसीं जी ऐं हिन वक़्तु वकालत में बि असां पंहिंजे आल बुर्रा इत्तेहाद पाकिस्तान जे प्लेटफॉर्म ते पंहिंजे बुर्रनि सां न पर इंसान ज़ात सां ख़िदमत जो सिलसिलो रखियो आहे
सिर्फ़ पैसो ईमान न सम्झो आहे, ख़िदमत खे ईमान सम्झो आहे। वाह, मुंहिंजा सुगड़ वेठा आहिनि, छो त कुझु उन्हनि खे ॿुध न त ठरी वेंदा सभु। बिल्कुलु सर, बिल्कुलु। उस्ताद मंज़ूर ख़ान वेठो आहे। जी साईं, जी। उन्हनि खे ॿुध, तूं तव्हां रुगो खयो वेठा त स्कूल में फर्नीचर बि कोन्हे, कोई शइ बि कान्हे का, अलाह पाण मुर्सी कंदो। मुर्सी कयूं था, मुर्सी कयूं था। छा थो ॿुधाइणु चाहीं? मुंहिंजा साईं जीअं त अॼु असां वटि हिते साईं गुलाम यासीन बुरड़ो साहिबु ऐं बुरड़ो साहिबु जेके रिटायर जज आहिनि ऐं इल्म जूं ॻाल्हियूं इल्म वारनि जे अॻियां कबियूं। अर्ज़ थियो त बेइल्म खे बादशाही खणी पोशाक पारायो, तब हू ॻाल्हाईंदो अवक गुण पियो खणी सभई सारायो, छो त उठ आख़िर उठ रहंदो खणी चंदन चारायो, बग हंज न थींदो ओ खणी हीरा खारायो, न मोगन खां मारायो तव्हां दाना कॾहिं दीदार चवी। अर्ज़ थियो मुंहिंजा साईं त वक़्तु वञे थो जानिब जाग, इल्म सवा कीअं थींदे सुजाग। इल्म असांजो ज़ेवर आहे, तव्हांखे न सघंदो को चोराए, हिन सां करणो रोशन माग। वक़्तु वञे थो जानिब जाग, इल्म सवा कीअं थींदे सुजाग। इल्म असां लाइ आहे ज़रूरी, तोड़े मेहनत कयूं मज़दूरी, उझायल बारिश हाणे आग। वक़्तु वञे थो जानिब जाग, इल्म सवा कीअं थींदे सुजाग। ख़ुद आहे नबी साईं फरमायो त पींघे खां क़बर ताईं इल्म पिरायो ऐं इल्म खे सम्झण घुर्जे सुहाग। वक़्तु वञे थो जानिब जाग, इल्म सवा कीअं थींदे सुजाग। इल्म खां कंहिं नादान झलियो थी, छो खणी पंहिंजो पाण पलियो थी, शाले खणई थो भाऊ निभाग। वक़्तु वञे थो जानिब जाग, इल्म सवा कीअं थींदे सुजाग। अर्ज़ थियो मुंहिंजा साईं त इल्म करे थो सभ खे उत्तम, इल्म थो लाहे गूंदर गम, इल्म थो सभ जो भड़काए भाग। वक़्तु वञे थो जानिब जाग, इल्म सवा कीअं थींदे सुजाग। ओ दीदार इल्म बादशाह बणाए, भटी हे हर महफ़िल में वणाए, ॿियो तूं छॾे ॾे राणा राग। वक़्तु वञे थो जानिब जाग, इल्म सवा कीअं थींदे सुजाग। हिकिड़ो टाइम तूं खाई हेॾा साईं साहिब टाइम वठी वियो घणो, हाणे थोरो साईं जन खां पोइ थो ॿुधां। उस्ताद मंज़ूर ख़ान तूं छा ॿुधाईंदे पुट? अनवर साईं जी काफ़ी ॿुधायूं। ॿुधा अहिड़ी ज़बरदस्त ॿुधा, ॾिसां छा थो ॿुधणु चाहीं। ससु हुई ससु हुई सड़ी सूरन जी, अॻे ॾाढी हुई त ॾुखी, हिक ॾेर ॾेई वस डोजरा, हिक ॾेर ॾेई वस डोजरा, ॿियो त पुनल प्यास बुखी, रोहन सिराड़ियूं करे हो ससु ही की न थकी, ओ वजे तेज़ों तेज़ तिखी, ॾिस चीज़ल कीअं यर चरी थिया। ओ भेनर सारी रात मां रुनी आया, भेनर सारी रात मां रुनी आया, ओ रुनी आया चोरी छिनी आया, रुनी आया चोरी छिनी आया, भेनर सारी रात मां रुनी आया, भेनर सारी रात मां रुनी आया, ओ रुनी आया चोरी छिनी आया, रुनी आया
पंहिंजे पुनल जो मां पंहिंजे पुनल जो पुनल जो मां पंहिंजे पुनल जो ओ छो त उन जी मां वॾी आहियां छो त उन जी मां वॾी आहियां भेनर सारी राति मां रुनी आहियां जेॾियूं सारी राति मां रुनी आहियां ओ रुनी आहियां चोरी छिनी आहियां रुनी आहियां चोरी छिनी रुगो परचायो थे रुआड़ियो थे माशाला पर थान में अगर थोड़ी साई करूं पोइ वरी था अचूं पोइ वरी था कचहरी बचायूं बिस्मिल्लाह हाँ तो दोस्तों साई का वापस आयासीं वरी पंहिंजे कचहरीअ ते माशाला कचहरी साईं लॻी पिया छो त अॼुकल्ह असां जो त भोतारनि मां त कढी छॾिया न भोतार कोरोना में जे करे निकिरनि कोन असांखे छॾे ॾिनऊं असां छोरा चिना थी वियासीं तो हाणे भोतार पंहिंजी जॻह असां पंहिंजी जॻह असां पंहिंजी कचहरी मचाए वेठाऊं त हाणे कचहरी बिस्मिल्लाह अहमद चांडिया साहब हा साईं तूं उहा शइ ॿुधा जेका थोरा सुघर जो सभु तोॾे था ॾिसंदई साईं जीअं त साईं सुर ससी मां काफ़ी चई जी ससी चए थी त शहनशाह लतीफ़ सरकार माशाअल्लाह त सिकी जा सुत्यास वाह सिक सुमण न ॾिए जागी सुतस जनला से आया तान उथ्यास भेनर आऊं भुलियास न त सिक सुमण छा लगे वाह सही वाह वाह को डर न काती जैसी टक्कर टाकियां वाह जेको जबल लंघा सो हैबत जो हाथी वाह पिरी जा पाती साजड़ जीरे जीरे तान लहे वाह मीरो साईं जॾहिं पुनल जा ॿिया भाइर आरी जाम वटि पहुता हाँ सही त पुछेनि पियो त पुनल किथे आहे त उन्हनि जो पुनल बंभोर में धोबिड़ सां शादी करे कपिड़ा धोए पियो कूड़ा आहियूं सच ॻाल्हायूं हाँ हाणे पुटनि सां ॻाल्हाए थो हुनुर जे बैत में त अफ़सोस कमी जो खान करे खुटको मस्त उठ मुर्सी करे वञी छप्पर में छटको वाह नवा नेशनियो पाण सां निंड करे त नटको पंहिंजो पिनियल बार खणो पाण सां पोइ ॿधो पटको वाह ते महरीअ जो मटको मूर न थींदो मलूक चए माशाअल्लाह हाणे ही ज़ाहिर में त ही ॻाल्हाए वियो
पर हाणे इन जी माना थींदी हुनर जी खोल थींदी हाणे पुटनि खे चवे पियो त अफ़सोस कमी जो खान करे खुटको न पर चवे पियो अफ़सोस जो हुते खान करे कम खटको मुंहिंजो पुनल माना कपिड़ा धोए वो छा चईन उथो मस्त उठ मुर्सी करे वञी छपर में छटको चईन उथो 7-8 मुर्सी करे 2 ॼणा ज़ाहिर थियो 6 वरी ॼणा छपी वञो वञी छपर में कयो छटको पोइ नवां नेश ॾियो उठ जॾहिं मस्ती में ईंदो आहे न उनखे नेश चइबो आहे नवां नेश ॾियो पाण सां पोइ निंड करे त नटको न पर नवां नशा न्यो पाण सां हू निंड करे त पोइ न टिको पोइ छा कयो पंहिंजो पिंजल बार खणो पाण सां पोइ ॿधो पटको न पर चवेनि पियो पंहिंजो पुनल भाव खणो पाण सां पोइ पोयां भली हू करे पिटको तंहिं महरीअ जो मटको मूर न थींदो मलूक चए न पर चवेनि पियो तंहिं मेहरीअ जो मिटको हित मूर न ईंदो मलूक चए हुन न्याणी वार सां ज़ुल्म कई न उहा जारे रलंदी रही न जबलनि को अरे कहिड़ी ॻाल्हि था कयो सरदारनि जी जान जी अरे अल्लाह जा बिस्मिल्लाह मीरमोहन साहब ऐं त सभ खां पहिरीं साईं गुलाम यासीन साहब खे ऐं मोहम्मद शरीफ़ साहब बुरड़े साहबनि खे हथ ॿधी भलीकार चवंदासीं ऐं साईं जन जे नाम बि हिकिड़ो बैत कंदासीं साईं ॾाढा कम भला पिया कनि हुनजी पंहिंजी फील्ड साईं जी पंहिंजी तमामु बहितरीनु पर साईं असांजो ऑफिसर बि आहे गुलाम यासीन हिनखे पारत बि कजे मुंहिंजी साईं जे नाम त भली करे आयो ढोलिया मथे ढट भली करे आए ढोलिया मथे ढट पाए तराज़ी तोरिया मुल्क न तुंहिंजो मट साजन सभु ककोरिया पखियन रतो पट मूमल काने मट मुल न तुंहिंजो मेंदरा अजब ज़माना तुंहिंजा रंग ॾिसां पियो अजब ज़माना तुंहिंजा रंग ॾिसां पियो उहो दिलनि जे दरमियान बि अॼु दंग ॾिसां पियो अमीरनि खां शिकायत करणा अजाई अमीरनि खां शिकायत करणा अजाई उहो पंहिंजनि जा बि यारो लॻल अॼु ॾंग ॾिसां पियो न ख़ुलूस रहियो आहे कंहिं भाकुर में न ख़ुलूस रहियो आहे कंहिं भाकुर में मतिलब जा सभई ही ढंग ॾिसां पियो उहो ख़ुदा ख़ैर करे ॾुखियो आहे ज़मानो उस्ताद ख़ुदा ख़ैर करे ॾुखियो आहे ज़मानो उस्ताद उहो रत जे रिश्तनि में बि अॼु जंग ॾिसां पियो उहो रत जे रिश्तनि में बि अॼु जंग ॾिसां पियो हिकिड़े बैत जी इजाज़त वठंदासीं साईं खां जे वाहिरू वेरी थी पए साईं अॼुकल्ह अहिड़ो हिकिड़ो सिस्टम थी वियो आहे हर कोई ॿिए खे ग़रीब खे दॿाए रखणु थो चाहे त असांजा जेके वॾा आहिनि ही साईं वारा त ख़िदमत कनि पिया पर के अहिड़ा बि भोतार आहिनि चवनि था त ग़रीब खे दॿाए रखूं जो कुझु न उन लाइ छा बैत आहे ते वाहिरू वाहिर करण वारो उहो ई वेरी थिए त पोइ छा कजे जे वाहिरू वेरी थी पए त पोइ छा कजे रोशनी मेरी थी पए त पोइ छा कजे जो करे चोरी ढके ज़ोरी चोर बि पाण त वरी साध बि पाण जो करे चोरी ढके ज़ोरी सो जे अची पहिरीं थी पए त पोइ छा माशाला अॼु तव्हांखे ॾिसी खुली पिया अचो त हुनखे बांधो ऑफिसर आयो भला छा यादि आयो न बिस्मिल्लाह दाद दराफत देरो बंद वाह दाद दराफत देरो बंद चोर छुटी वियो भाॻियो बंद पागी पहतो त पेरो ई बंद नेकियूं खाई नोर हले थो वाह निज़ामी दौर हले थो चिब सां गॾिजी मोर हले थो वाह निज़ामी दौर हले थो बिस्मिल्लाह सरकार को तोखा वठो थो वञा सफ़ा नंढपण में साईं पोइ हिते हींअर त तव्हां माशाला बुरा बिरादरीअ जा जेको त सभु कुझु कमु करियो पिया पर नंढे हूंदे ॻोठनि में हूंदे उते गिली ॾकर रांदि जा ॿी का रांदियूं या शरारतूं इहे कुझु कई साईं बिल्कुलु नंढपण में जेको आहे सो 15 तारीख़ ईंदी फटाका छोड़ींदा गंदरफ बंदरफ इहो त मुंहिंजा जेके छोकिरा दोस्त हूंदा त उहे मूंॾे ईंदा चवंदा बाबा असांखे फटाको खपे ठकाणी खपे पुराणे दौर जी ॻाल्हि हूंदी पोइ सिरनि ते रोडनि ते निकिरी करे हाणे घटिजी विया आहिनि
उन टाइमनि ते घणो थींदी रांदि खेॾंदा हुआसीं खेॾंदे खेॾंदे माण्हू पाण में नाराज़ थींदो विड़ी पवंदो वञी पीउ माउ खे दाण ॾींदा बाबा हीअं थियो पर उहो दौरु सुठो हो वॾड़ा पाण खे हुनखे बि चवंदा हुआ बाबा हे तव्हां ग़लति कयो आहे हुननि खे बि चवंदा ग़लति कयो अहिड़े तरीक़े इंतिशार कोन पैदा थींदा जो चवंदा त बाबा हिते होड़े बाबा फलाणे पुट मुंहिंजे पुट खे लपाटाई उन असांजे दौर में ईअं न हुयो भली केॾो रेस जो पुटु हुजे चङे मुड़ुस जो पुटु हुजे पर रांदि खेॾंदा हुआ त उहो उन्हनि जो उन रांदि ताईं मदूद हूंदा हुआ पर पढ़ाई न कीअं हुई साईं साईं पढ़ाई में चङा हुयासीं पढ़ंदा हुआसीं कंहिं महिल भॼी ईंदा हुआसीं सची ॻाल्हि इहा आहे त कंहिं महिल उस्ताद मार कढंदो त लिकी ईंदा हुआसीं मार खाधे हा उस्ताद जी मार खाधीसीं घर वारनि जी बि खाधीसीं माशाअल्लाह पोइ घर वारा चवंदा त बाबा वञिणो आहे स्कूल सां भॼी वञो और पोइ टंगो टाली करे खणी वेंदा ॿुधो साईं अलाह जी महिरबानी सां वॾनि खे अलाह जनसीब करे 5 दर्जा पढ़ी वेंदा हुआसीं तंहिं महिल पंहिंजे पेट जी बि बचनि जी बि दोस्तनि जी अज़ीज़ ग़रीबनि जी क़ौम जी हर इंसान जी ख़िदमत करणु मालिक साईं असांखे मौक़ो ॾिनो आहे करोड़ एहसान आहिनि असांजे लाइक़ु न आहियूं उन ख़ालक जा लख एहसान आहिनि हिकिड़ी सची ॻाल्हि करे हिकिड़ी सच ॿुधाइजांइ जी जी कॉलेज जे ज़माने में जी या स्कूल जे ज़माने पर न स्कूल में त नंढो हूंदे कॉलेज जे ज़माने इश्क कई न कॉलेज जे ज़माने में इश्क कोन कयो सची ॿुधायो न सची ॻाल्हि सची थो लिकाईंदो जा न न माइटनि कोन था लिकायूं पर ॻाल्हि आहे त उहा दिलि न आहे जंहिं इश्क न कयो हुजे साईं इहे त पुछां थो न हा उहो इंसानु जेको आहे न आहे ई न जेको जंहिं इश्क न कयो हुजे पोइ इश्क जे बि त घणियूं गहरायूं हूंदियूं आहिनि इहा ॻाल्हि कर हा बिल्कुलु 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 थियो इश्क थियो साईं मौला ख़ुशि कंदी अलाह कंदो तूं त ईं जो ई हूंदे महिरबानी पर हिन हली न वधे पार्ट ते हर प्रोग्राम में जहिड़ो त जहिड़ो बसि तव्हांजे पेरनि में वेठो आहे साईं नौकरां सभिनी जो ताबेदार साईं मीरमो साहब साईं थोरो ॻाल्हाए ॾियो नंढड़ो हिकिड़ो आहे मैसेज हुन खां होॾां वीचार महिमान वेठो आहे हा भले पोइ ईअं न कर न भई त तुंहिंजा ॿुधां थो तोॾे अचां थो या कहिड़ी तकड़ आहे तोखे न भई ॻाल्हियुनि में वरी हिकिड़ो मैसेज हो साईं मोहम्मद शरीफ़ वेठो अथई बिल्कुलु साईं हाणे वकालत में आहे साईं जा कूड़े खे समी में धराए छॾींदी त पोइ छुटंदे बि कोन ॿुधाई थो न हाणे रिटायर थी वियो हाणे डपु कोन्हे जी साईं माशाअल्लाह तव्हां सुठा ॾींहं ॾिठा जी साईं ॾुखिया ॾींहं कुझु ॾिठव ॾाढा ॾिठासीं ग़रीब जो ॿारु हुयुसि मां स्कूल में पढ़णु वेंदो हुउसि वरी स्कूल खां मोटी अचां वरी मदरसे में पढ़णु वेंदो हुउसि जी अरबी फारसी बि मूं पढ़ी जी ग़रीब मज़दूर जो ॿारु हुउसि वरी वालिद साहिबु नंढड़े हूंदे गुज़ारे वियो मामे ऐं नाने मूंखे पालियो पढ़ायो अलाह ॾाढा ॾुख मज़दूरियूं बि कयूंसीं ऐं खजिन ते चाढ़प बि कईसीं पंहिंजे खजिन ते बि परायनि ते बि महिनतूं कयूंसीं माशा अल्लाह मां किताबनि जा जुल्द पंहिंजे क्लास में ॿधी ऐं पंहिंजे लाइ कपिड़ा वठंदो हुउसि एॾा ग़रीब हुयासीं मिसकीन माण्हू हुआसीं ऐं तमामु महिनत कई हा छो त इल्म जे जेको असांखे महिरबानी थी अलाह जी हिकिड़ो फारसी में शेर आहे कलम गोयद किमन शाहे जहानम कलम कशरा बदौलत में रसानम कलम चवंदो आहे त कलम गोयद किमन शाहे जहानम कलम चवंदो आहे मां सारे जहान जो सरदार कलम कशरा बदौलत में रसानम जेको मूंखे शिकींदो उनखे मां दौलत में रसाईंदुसि उहा हिकिड़ी इल्म जी दौलत आहे पोइ वरी दुनिया जी दौलत पाण ई पेरनि में ईंदी होॾां उस्ताद ठरियो थो वञे पहिरीं भला एॾे ई वञा पोइ वरी फिरी वेंदा अचूं हा ॻाइण बि ज़रूरी आहे थोरो साईं मज़ो बि ॾे मूंखे बिस्मिल्लाह बाबा ओ ए पिरी कुछ रहम करे मज़लूम मारे छा कंदे ए पिरी कुछ रहम करे मज़लूम मारे छा कंदे ओ दिल त तो वटे कह दुआ दिल त तो वटे कह दुआ ओ जिस्म गारे छा कंदे ए पिरी कुछ रहम करे मज़लूम मारे छा कंदे ओ ये पिरी कुछ रहम करे मज़लूम मारे छा दिल त तो वटे 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 कह दुआ ओ जिस्म गारे छा कंदे ए पिरी कुछ रहम करे मज़लूम मारे छा कंदे ओ ये पिरी कुछ रहम करे मज़लूम मारे छा ओ दिल त तो वटे कह दुआ दिल त तो वटे कह दुआ ओ जिस्म गारे छा कंदे कुछ रहम करे मज़लूम मारे छा कंदे
कबूल में बंदगी जैसी रही वनी जिंदगी तुझी कबूल में बंदगी जैसी रही वनी जिंदगी इन जिंदगी ते बेवफा जिंदगी ते बेवफा बस पोइ संभारे छा करे ए पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा करे ओ ये पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा करे दिल ततो वटे कह दुआ दिल ततो वटे दिल ततो वटे दिल ततो वटे दिल ततो वटे कह दुआ ओ जिस्म गारे छा करे ए पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा करे ओ ये पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा राज जाए राजदा उजड़ी वयो वा गुलिस्तान मुझे राज जाए राजदा उजड़ी वयो वा गुलिस्तान मुझे राज जाए राजदा उजड़ी वयो वा गुलिस्तान गुल लाए बुलबुल आ जरूर गुल लाए बुलबुल आ जरूर हो परे गुजारे छा कदे ए पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा ओ ए पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा कंदे दिल ततो वटे कह दुआ दिल ततो वटे कह दुआ ओ जिस्म मारे छा कंदे ए पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा कंदे ओ ये पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा कंदे हाफिज़ रहल पिंजरो हुयो सो भी सड़ी वनी खाक थियो हाफिज़ रहल पिंजरो हुयो सो भी सड़ी वनी खाक थियो हाफिज़ रहल पिंजरो हुयो सो भी सड़ी वनी खाक थियो इन खाक ते आए बेवफा खाक ते आए बेवफा बस बाहे मारे छा कंदे ए पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा कंदे ओ ये पिरी कुछ रहम करे मजलूम मारे अग ओ दिल ततो वटे कह दुआ दिल ततो वटे कह दुआ ओ जिस्म गारे छा कंदे ए पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा कंदे ओ ये पिरी कुछ रहम करे मजलूम मारे छा कंदे अल्लाह वाह से वाह जबरदस्त से जबरदस्त उस्ताद वाह वाह माशाल्लाह जबरदस्त दिल ठा पर हल फिलहाल खड़ूंदा साई वरी था मोटूं पोइ सुगड़ खे ॾिसां थो छा था ॿुधाइनि सुगड़ त बिस्मिल्लाह फिलहाल साई था खड़ूं दोस्तों साई खाईसूं पंहिंजे प्रोग्राम ते वापसि आया आहियूं वरी प्रोग्राम शुरू था कयूं पर इन सां गॾोगॾु वरी मां हिकिड़ी ॿी गुज़ारिश करे छॾींदुसि अहमद अली चांडियो वेठो आहे सुगड़ वॾो आहे ऐं माशाल्लाह सुगड़ सिंध में जेके बि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त जे तव्हांखे मुक़ाबिलो करिणो आहे अहमद अली चांडिया सां अचो अहमद अली चांडिया सां मुक़ाबिलो कयो त पोइ खटनि त बाग़ जा हुई त घर खां फाटक ते वेही थकिजी पियो आहे पोइ चवंदो जेको मुंहुं कंदुसि हराम त पहिरियां अहमद अली चांडिया ॾे वेंदुसि अहमद अली चांडिया जी साईं नबर साईं तव्हां त ॻाल्हि वॾी करे छॾी ऐं सुगड़नि जो खादम आहियां नंढड़ो हिकिड़ो
अर्ज़ छो त मिले थो फैज़ हर मूंखां उत्तम दरबार मां आहियां निशां बर नीह वारनि में थियो निर्वार मां आहियां मूंखे खौफ़ न की खतरो आहे कातन कुहाड़नि जो उम्र सारी रहियो सूरी संदो सिंगार मां आहियां माणे मंज़िल मुलाक़ाती असी ॾाका ॾुखिया कहिड़ा तारी जंहिं तार मां सुणी उहो मेहार मां आहियां सदाए रिंद मां साकी अची मस्तन जी महफ़िल में पियारे जाम उल्फत जो ॾींदो खुमार मां आहियां कॾहिं पाबंद असूलनि ते कॾहिं शरीयत खां ई ॿाहिरि बणियो हर दौर दुनिया में निशा तलवार मां आहियां मुंहिंजी कुवत कवि आहे मगर महबूब जे अॻियां निवाए सिस कदमनि में कंदो इज़हार मां आहियां सुञातो जन आ मूंखे सही मंज़िल रसिया से ई सुञातो जन आ मूंखे सही मंज़िल रसिया से ई मिठल खे रंग मुंह आ लातो मिठल मनठार मां आहियां मिठल मनठार मां आहियां मिठल मनठार मिठल मनठार का अचदे बटी साहब मिठल मनठार दे तू किना तो खणियो वञी साईं आऊं सिंगारे सिफ़ात बिस्मिल्लाह त तुंहिंजे जलवे जहिड़ी जानिब कंहिंमें झलकार कान्हे का तुंहिंजी सूरत जहिड़ी मदनी ॿी जोड़ी जबार कान्हे का भली हुजनि हे बर्क़ बिजलियूं ॿिया सिझ चंड ऐं हे तारा बि मगर तुंहिंजे मुल्क जहिड़ी तन में चमकार कान्हे का तुंहिंजे जलवे जहिड़ी जानिब कंहिंमें झलकार कान्हे का कठा कजनि किरोड़ी भल कई मुश्को अतुर अंबर चंबेली ऐं चंदन में भी एडी हुबकार कान्हे का तुझे जलवे जड़ी जानिब कंहिंमें झलकार कान्हे का तो पसी लोड तुझी लालण वया चंचल बि सब चुप थी मैदा मोर ऐं सनखर खे हलण जी ढार कान्हे का तुझे जलवे जड़ी जानिब कंहिंमें झलकार कान्हे का समय आया रसूल ऐं पैगंबर नूर नूरानी मिठा तोखा पोए मुरसल नबूवतकार कान्हे का तुझे जलवे जहिड़ी जानिब कंहिंमें झलकार कान्हे का खुदा को समा सच तो ॿुधायो त एॾी तव्हांजी याददाश्त भली आहे सुगड़नि जी जे एतिरी कंहिंजी न आहे छो जुमिले जुमिले सां ऐं गॾो गॾु एॾा केर बि खणी करे यादाफ़त क़ुर शरीफ़ जा जेके यादाफ़त हाफ़िज़ आहिनि उहे ई पढ़ंदा आहिनि भाई ॿियो ई सुगड़ ॿिए कंहिंखे आउं नथो मञा त ॿियो को ईअं ई पढ़ंदो जे ऐं था पढ़ो यार माशाअल्लाह ज़बरदस्त था पढ़ो इन सां ॻाल्हि न त हाँ साईं मीर मोहन साहब छा ॿुधाईंदे ख़बर ई कान्हे अॼु ॿुधायां थो अहिड़ी ॻाल्हि जो बसि अक़ल ऐं बेअक़ुल कॾहिं चरखो न सघनि चोरे हू सच ॻाल्हाईंदो सफ़रो ऐं ताराज़ी तोरे हू वेठो वात विञाईंदो थधे नकी थोरे सलाह कजे सेप्ते सां ऐं ॾाहे सां डोरे अकाबर सिंह अब्बासी चए तो अच मिठा ओरे बेअकुल कॾहिं बाज़ न ईंदो तोड़े घर ॾिने घोरे बाक़ी जेको झोरी में झोरे तंहिंखां मटिजे मुंहुं मलूक जे बेअकुल बात करे पयो जट हणंदो ॼाड़ी वेठो पढ़ाईंदो पाण खे त मुंहिंजी आ मास्को में माड़ी अहिड़ा अजाया सजाया अवाल करे पोइ खनंदई वेठो क्याड़ी पोइ भाऊ अहिड़ा भाड़ी अथई दुनिया में खोड़ दीदार चढ़े एतिरो वक़्तु तव्हां सोचो कुझु भला ॿुधाईंदो कुझु को मन लतीफ़ सरकार जो बैत जा का शेड़ी संगत सां साईं ॾाढो कचहरी थी साईं मंज़ूर साहिब जी ॿुधोसीं सुगड़नि जी ॿुधोसीं बाक़ी तव्हांजो लख थोरा तव्हां असांखे टाइम ॾिनो महिरबानी भला मैसेज ई को नंढड़ो ॾेई छॾ पंहिंजे क़ौम ॿुड़नि खे न सॼे आल सिंध पाकिस्तान खे मैसेज ॾियणो अथई जी ॿुड़नि खे न जी जी सॼे आल पाकिस्तान खे बिस्मिल्लाह जी जी मुंहिंजी मैसेज इहा सभिनी साथियुनि दोस्तनि खे त औलाद खे पढ़ायो ऐं वधीक जेके ॻोठनि झगड़ा थियनि था उन्हनि खां तरजीह वधीक पढ़ाई ते ॾियो सिहत ते ॾियो ॻोठ जी बिरादरी जो नंढनि वॾनि जो अदब करो इहो मुंहिंजो मैसेज आहे माशाअल्लाह साईं तव्हां साईं ॻाल्हि इहा आहे त मां थोरो अर्ज़ु रखी छॾियो त ढक ढैयर कपर हुनखे खोलियां त साईं त ढक ढैयर माना ढक धणी कपर करे छॾ असांखे पुर कट कन माना असांजो किन जेको आहे असां मां कटे छॾ शाइर चए थो त अरमान थो थिए मूंखे वॾो ॾुख थो थिए रोए थो रस्ते ते वेठो त नखुल बंदम वले न दर बुस्तान
चे तो खजी पोखे मां पर बाग में न पोखे बने ते वेठो रोए तो जे हिए खजी बाग में पोखिया हर को पुछिया हे बाग कंहिंजो आ हाणे हर को तो पुछे हे खजी कंहिंजी आ रोए तो शायर अजाई अकेली पोखियम अकेली न पोखियम वो चे तो शाहिद मन वले न दर किना चे तो मां बादशाह आहियां पर किनान जो न आहियां जे किनान जो हुजा हा त यूसुफ के खूह में न विझण जा हा वरी विकणण बि न ॾियास शाहिद मन वले न दर किना वाह सही हिन प्रोग्राम लाइ वरी तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त यार मुंहिंजे प्रोग्राम खे लाइक ज़रूरु कजो लाइक लाइ ॾाढो त हाणे चवां अॻे कोन चवंदो हुउसि इहे साल खनि कोन चयमि कंहिंखे पर हाणे थोरो चवां पियो लाइक ज़रूरु कजो बाबा छो अॼुकल्ह लाइक जो को ज़मानो अची वियो आहे अलाए छा सो लाइक कजो बाबा मौला ख़ुशि कंदो सभिनी खे ऐं आख़िरी मुंहिंजे ख़्याल में कलाम ॿुधा भले भाउ भले भले त माशाल्लाह लाइक कजो हाणे हिकिड़ो आख़िरी कलाम ॿुधंदुसि उस्ताद मंज़ूर खां पोइ तव्हांखां मोकिलाईंदासूं साईं तव्हांजी महिरबानी बिस्मिल्लाह महिरबानी मुड़स ॾिठोई मूं सां तूं त मारे करे हा मट ओ मुड़स ॾिठो हुई मूं सां तूं त मारे करे हा मट मट हाणे खण ताराज़ी वट ओ बेली मरक तुझो मेधरा अला जी लती मुझे राडल खे रहम पवे को दूर वञोड़ी मुझे राडल खे रहम पवे को दूर वञोड़ी हला दूर वञोड़ी हला
रहम पवे को दूर वञो हलाए मुझे रण खे रहम पवे को दूर वञो हलाए ओ दूर वञो हलाए दूर वञो हलाए ओ दूर वञो हलाए मुझे रण खे रहम पवे को दूर वञो हलाए मुझे रण खे रहम पवे